नाज़रीन, सिंध कल्चरल फोरम के चेयरमैन सादिक लाखो की हिदायतुन ते मखदूम बिलावल शहीद के सिंध बचाइण वारी तहरीक की वेड़ में रुगो सिंधी सोडा न पर सिंध वतन जा गैरतमंद सूफ़ी बुज़ुर्ग आलिम और हाफ़िज़ भी शामिल होया। अज सॼी सिंध में अरगोन साम्राज्य तरफा सिंध से इश्क करण के ॾोह में घाणे में पीड़ाई शहीद कयल सूफ़ी बुज़ुर्ग और सूर में शहीद मखदूम बिलावल शहीद की 569 जन्म ॾींहुं मल्हाइण के सिलसिले में सकरण में मीडिया सेंटर ते सिंध कल्चरल फोरम ज़िला नवाबशाह तरफा कोठायल तकरीब के सिंध के ॾाहन और तारीख़ दा खिताब कंदे कामरेड वरियाम संजरानी और फैज़ कीरियो, सिंध कल्चरल फोरम के अगवान सारंग मला, मुस्लिम लीग नून अगवान अमजद खानज़ादा, सहाफ़ी कुर्बान अली उमरानी, मोरडो मीरबर, कासिम खासकेली, अली सुमरो, न्यास चांडियो और ॿिया शामिल हुआ। आखिर में मखदूम शहीद बिलावल की 569 सालगिरह जो केक कटियो हुयो। वधिक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। सुञाणप आहे मखदूम बिलावल असांजी सियासत जो अहिड़ो बाब आहे जंहिं बाब खां सवाइ असांजी पूरा ॿिया जेके बाब आहिनि, ॿियो जेको बि असांजो इल्मु आहे उहो मुकमल नथो थी सघे। मखदूम बिलावल जेका जिदोजहद शुरू कई, जेको हुनजो नुक़्ते नज़र हो, जेको हुनजो नज़रियो हो, जेका हुनजी स्ट्रेटजी प्लानिंग हुई, उहा अॼु बि उन साॻे तरीक़े सां न खणी चइजे, पर अॼु बि तक़रीबन उन स्ट्रेटजीअ सां असीं उन मुलायत जे ख़िलाफ़ु, उन मज़हबी तापसंदीअ जे ख़िलाफ़ु कयूं पिया। सभिनी दोस्तनि खे हक़ मौजूद के 10 ॼणनि शहीद मखदूम बिलावल जो ॾींहुं मल्हायूं था। दोस्तो, शहीद मखदूम बिलावल जी तो साईं असांखे इलाही ॿुधायो, जंहिंमें हुन इहो बि ज़िक्र कयो त मज़हबी तहरीक जौनपुरी जेको असां वटि हिंदुस्तान खां हेॾां कई आयो ऐं हुन जे अचण खां पोइ सिंध जी कंडीशन जेका आहे सा तब्दील थी ऐं असांजो आम हुक्मरान जेको उन दौर में जाम निज़ामुद्दीन जो पुटु, जीअं जाम निज़ामुद्दीन वफ़ात कई त हुनजे पुटु ऐं हुनजी घरवारी माई मरीना उन जौनपुरी जी मुरीजाणी थी ऐं उन खे ठठे में बि तरसायो ऐं उहो जौनपुरी जेको आहे सो हितां जॾहिं अॻिते सिंध में तबलीग लाइ लथो त सन वटि साईं हैदर शाह सनाई हुनजा ॿेड़ा सड़ाए ऐं हिन खे हितां भॼाए कढियो ऐं उन में दरिया ख़ान जो अहम किरदारु हो, जंहिं दरिया ख़ान हुनखे चयो त बाबा हाणे तूं हितां टपड़ वेठ, न त हाणे तोखे मारींदासीं। उन खां पोइ उहो जौनपुरी वञी अफ़गानिस्तान पहुतो। अफ़गानिस्तान खां पोइ उते जे हुक्मराननि सां गठजोड़ करे ऐं उन सां गॾोगॾु असांजे हुक्मरान जेको उन दौर में जो उहो दरिया ख़ान उन दौर में सिंध जो वॾे में वॾो कमांडर, ईअं चइजे त दिफ़ा जो ख़ासि माण्हू हुओ। उन खे हुननि माई जे चवण ते हुनखे घर विहारे वियो ऐं हुनखे जाम फिरोज़ खे इहो ॿुधायो वियो त दरिया ख़ान तुंहिंजी हुकूमत ते कब्ज़ो कंदो ऐं तूं जेको आहे सो हिन खे हटा। ऐं हीअ पंहिंजो हुकूमत खां अलविदा करे ॻोठ टलटी में अची वेठो। उन ई दौरान वरी हिकिड़ो चकर अफ़गानिस्तान खां हमिलो थियो ऐं उन हमले मंझि जाम फिरोज़ वरी अची दरिया ख़ान वटि अची वेठो त वारो कर ऐं हीअ हमलियावर असां ते थिया आहिनि, तूं असांजी मदद कर। जाम जे उन सॾ ते वरी दरिया ख़ान ऐं दरिया ख़ान जा दोस्त, उन में मखदूम बिलावल जा साथी गॾिजी उन जो मुक़ाबिलो कयूं ऐं हिन खे भॼाए कयो। सिंध का कोई भी मसला है, कोई भी शायर है, किसी भी शख्सियत जिसने सिंध के लिए कुर्बानी दी है, मजलूम अवाम के लिए जद्दोजहद की है, सिंध कल्चर फोरम है जो उसकी हर शहर में, हर गोठ में, हर गांव में, हर प्रेस क्लब पर, हर मीडिया सेंटर पर, हर नेशनल प्रेस क्लब पे, जहाँ जहाँ भी जो ये बात आवाम तक पहुँचे उसके लिए ये लोग प्रोग्राम अरेंज करते हैं, जिस पर मैं पाकिस्तान मुस्लिम लीग नून तालुका सकरन की जानिब से सिंध कल्चर फोरम को और इसकी पूरी टीम को मुबारकबाद देते हैं। बहुत बहुत शहर में हर जगह ही बस हाँ जो सकरण का शुरुआत कई है
मखदूम साहब शहीद जो हीअ जेके सालगिरह पिया मल्हायूं 529 इंशाअल्लाह ताला असां सॼी सिंध में मल्हाईंदासीं। असांजो कमु ई इहो आहे सिंध कल्चरल फोरम जो त हीअ जेके असांजा किरदार आहिनि इन्हनि खे ॿुधायूं। माण्हुनि खे घटि ख़बर हूंदी, किताब घटि माण्हू पढ़िया हूंदा, सभु वयान संजय जहिड़ा माण्हू न हूंदा जिन किताब पढ़ी सेहड़ियो कई हूंदी। असांजो मक़सदु इहो आहे त सॼो ई जेके असांजा इहे अनमोल हीरा आहिनि जेके पंहिंजो किरदारु अदा करे विया रसम जे लाइ, इन्हनि खे उजागर कयूं ऐं इन्हनि खे माण्हुनि ताईं पहुचायूं जिन खे हर हिकु नंढे वॾे खे ख़बर पए त भई हीअ छा हुया ऐं कीअं हुया। न त हूअं त इहे मिटीअ तले दॿिया पिया आहिनि, हिकु सम्झार को दरगाहूं लॻियूं पियूं हुन में वियासीं ज़ारत कईसीं, दुआ घुरी मोटी आयासीं, पर किरदारु आहिनि जो उन्हनि जो ज़ाहिर थिए। हुनजे करे असां हीउ प्रोग्राम रखियो आहे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। मां शहीद मखदूम बिलावल जे ज़िंदगी के ॻाल्हाइण जे लाइ साईं मुस्लिम लीग नून जो रहनुमा साईं ईदर ख़ान साहिब। सबसे पहले तो मैं शहीद कल्चरल फोरम को मुबारकबाद